दहशतगर्दी खे हथी ॾियण लाइ अफ़गान तालिबान जो ज़ालिमानी पाबंदियुनि अफ़गानिस्तान सख़्त तालीमी ऐं फ़िक्री दबाव हेठि आहे। तालिबान रिजीम अफ़गानिस्तान में ख़ामोश, महरूम ऐं तअस्सुब परस्ती ते ॿधल समाज क़ाइमु करण जी कोशिश में रुधल आहे। इंसानी हक़नि जे कारकुन सोशल मीडिया प्लेटफॉर्म ते ट्वीट में चयो आहे त अफ़गानिस्तान में दानिशवरानी सोच खे ख़तमु करण जे अमल में क़ाबिल उस्तादनि खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। इंसानी हक़नि जे कारकुननि मूजिबि यूनिवर्सिटियूं बंदि कयूं पियूं वञनि ऐं अहम तालीमी शोबा ख़तमु कया पिया वञनि। समाजी साइंस, कानून ऐं मीडिया स्टडीज़ ते पाबंदी अफ़गान तालिबान जे प्रोग्राम जो हिसो आहे। औरत, उस्तादनि ऐं तालीमी वसीलनि जी खोट अफ़गानिस्तान में तालीम जे मयार में संगीन घटिताई जो सबबु बणी आहे। ख़बर अवां सां शेयर करियूं। दहशतगर्दी खे हथी ॾियण लाइ अफ़गान तालिबान जूं ज़ालिमानी पाबंदियुनि अफ़गानिस्तान सख़्त तालीमी ऐं फ़िक्री दबाव हेठि आहे। तालिबान रिजीम अफ़गानिस्तान में ख़ामोश, महरूम ऐं तअस्सुब परस्ती ते ॿधल समाज क़ाइमु करण जी कोशिश में रुधल आहे। इंसानी हक़नि जे कारकुननि सोशल मीडिया प्लेटफॉर्म ते ट्वीट में चयो आहे त अफ़गानिस्तान में दानिशवरानी सोच खे ख़तमु करण जे अमल में क़ाबिल उस्तादनि खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। इंसानी हक़नि जे कारकुननि मूजिबि यूनिवर्सिटियूं बंदि कयूं पियूं वञनि ऐं अहम तालीमी शोबा ख़तमु कया पिया वञनि। समाजी साइंस, कानून ऐं मीडिया स्टडीज़ ते पाबंदी अफ़गान तालिबान जे प्रोग्राम जो हिसो आहे। औरत, उस्तादनि ऐं तालीमी वसीलनि जी खोट अफ़गानिस्तान में तालीम जे मयार में संगीन घटिताई जो सबबु बणी आहे। अफ़गानिस्तान में दानिशवरानी सोच ख़तमु करण लाइ क़ाबिल उस्तादनि यूनिवर्सिटियूं बंदि कयूं पियूं वञनि ऐं अहम तालीमी शोबा ख़तमु कया पिया वञनि।